अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आया मंजर अजीज सबका पेरा शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइन। तहरीक इंसाफ जो लाहौर के DIG ऑपरेशन खिलाफ FIR दाखिल। PTI जो DIG ऑपरेशन लाहौर खिलाफ केस दाखिल कराइण जो ऐलान। जिंदगी कुर्बान करण तैयार आया पर हुकूमत के तस्लीम न कंदुसि। मुस्लिम लीग नून पीपल्स पार्टी ऐं ॿियनि इत्तेहादी पार्टियुनि नए नेब चेयरमैन जे नाले ते इतफ़ाक़ करे वरितो। ज़रियनि मूजिबि नेब चेयरमैन जस्टिस रिटायर मक़बूल बाक़ी जो नालो हुकूमती लिस्ट में सभिनी खां मथे आहे। ज़रियनि मूजिबि समूरियूं सियासी पार्टियूं जस्टिस रिटायर मक़बूल बाक़ी जे नाले ते मुतफ़िक़ आहिनि। मक़बूल बाक़ी जो नालो आसिफ अली ज़रदारी ऐं शहबाज शरीफ की मुलाक़ात में ग़ौर हेठि आयो। IMF सां स्टाफ लेवल मुआहिदो जून में थी वेंदो। मुआहिदे खां पोइ बोर्ड लेवल मीटिंग थींदी जंहिं बैदि पैसा मिली वेंदा। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त IMF खे $5 अरब जो चयो आहे। उम्मीद आहे त $4 अरब ताईं मिली वेंदा। पेट्रोलियम इस्मनि जूं क़ीमतूं ख़ुशी सां न पर मजबूरी में वधायूं आहिनि। जेकॾहिं पेट्रोल जा अघ न वधाइजनि हा त मुल्क डिफॉल्ट करे वञे हा। फ़िलहाल बिजली जूं क़ीमतूं वधण जे हवाले सां का बि समरी न आई आहे। अवाम महांगाई में पीठल आहे। ग़रीब ख़ानदान रुली विया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त माण्हुनि वटि हिकु वेले जी मानी तोड़े इलाज ऐं दवाउनि लाइ बि पैसा न आहिनि। माण्हू बेरोज़गार आहिनि ऐं महांगाई आसमान सां ॻाल्हियूं करे रही आहे। दिल ते पत्थर रखी पेट्रोल जा अघ वधाइण जो फ़ैसिलो कयो। हुन माहवार 28 अरब रुपया क़ौमी ख़ज़ाने मां माण्हुनि खे सब्सिडी ॾिनी। योम तकबीर के मौके ते एटमी ताकत के ख्वाब के हकीकत बनाईंदड़नि खे ISPR पारां भेटा पेश। पाक फौज जे तर्जमान चयो आहे त हथियारबंद फौज हर क़िस्म जी जारहियत खे मुंहुं ॾियण लाइ तैयार आहे। 24 साल अॻु 28 मई 1998 ते पाकिस्तान घटि में घटि न्यूक्लियर डिटरेंस क़ाइमु कयो जंहिं सां इलाइक़े में पाकिस्तान जो तवाज़ुन बहाल थियो। हथियारबंद फौजूं उन्हनि सभिनी माण्हुनि खे भेटा पेश कनि थियूं जन बेलोस कमु कयो ऐं ॾुखियाईनि ख़िलाफ़ सादिक क़दम रहिया। इस्लामाबाद में लॉन्ग मार्च दौरान अमन अमान की सूरत हाल ख़राब करण ते इमरान खान ऐं ॿियनि ख़िलाफ़ 16 केस दाख़िल। केस में शाह महमूद कुरैशी, असद उमर, शरीफ मज़ारी, ज़रताज गुल, खुरम नवाज, अली अमीन गंडापुर ऐं ॿिया नामज़द। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि सिहत बाबति इजलास। सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो, नाणे वारो सेक्रेटरी, वॾे वज़ीर जो स्पेशल सेक्रेटरी ऐं ॿिया शरीक इजलास के ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त सिहत खाते जूं 96 स्कीमूं 11.2 बिलियन रुपयनि जे ख़र्च सां जारी आहिनि। हेल्थ सेक्टर जी 75 नयनि स्कीमनि जी लागत 7 बिलियन रुपया आहे। वज़ीर आज़म पारां सेक्रेटरी वर्क्स के कम तेज़ करण जी हिदायत। सेक्रेटरी वर्क्स मूजिबि 10 स्कीमूं जून ऐं 36 स्कीमूं दिसंबर ताईं मुकमल थी वेंदियूं। मुल्क के अक्सर इलाक़नि में मौसम गर्म ऐं खुश्क। मौसमियात खाते जो चवणु आहे त पंजाब ऐं सिंध के मैदानी इलाक़नि में मौसम सख्त गर्म रही। इस्लामाबाद, गिलगित बल्तिस्तान, आज़ाद कश्मीर, पोठोहार के परगणे समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात जा इम्कान आहिनि।